नर्सिंग ऐं पुलिस जे मुक़दस पेशनि जे तक़ज़ जो ख़्याल न रखियो वियो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ इस्लामाबाद में अॻूणी इंस्पेक्टर जनरल साफ़ पुलिस जी 7वीं सालियानी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो आहे त पुलिस मुल्क में अमन अमान लाइ घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। नौकरी जी कहिड़ी बि नौयत हुजे, फ़र्ज़ निभाईंदे कमु करणो आहे। मुल्क में अमन लाइ सियासी पार्टियुनि खे गॾिजी क़ानून साज़ी करणु घुरिजे। घण मुल्की पंजी फौजी मश्क फजरुल मश्क जी पुॼाणी वारी तक़रीब पाकिस्तान, बहरीन, इराक ऐं कोईअ जे फ़ौजनि मश्कनि में हिसो वरितो। ISPR मौसिफ़ स्पेशल फोर्सिस जे दस्तनि आख़िरी ॾियारे पेशवाराणी महारत जो शानदार मुज़ाहिरो कयो। मश्कनि जो मक़सदु ॿाहिरि मुल्कनि विच में अस्करी राब्तनि खे वधीक गति ॾियणु आहे। आईन ऐं कानून जी ॻाल्हि कंदड़नि ते दहशतगर्दी जा केस आहिनि। ॿियनि खे चोर कोठींदड़ 190 मिलियन पाउंड जो धाड़ो हयो। नून लीग अॻवाननि जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। मरियम औरंगज़ेब चयो आहे त हुननि 60 अरब रुपयनि जो धाड़ो हयो ऐं पुछनि था त मुल्की मईशत कीअं तबाह ऐं बिजली छो महांगी थी। असां ते ही दहशतगर्दीअ जा केस ठाहींदा रहिया ऐं पाण 9 मई ते रियासत ते हमलो कयो। जावेद लतीफ़ चयो आहे त मुल्क अॼु बि ॿिटो मयार आहे। आईन ऐं कानून जी ॻाल्हि कंदड़नि ते दहशतगर्दी जा केस आहिनि। अमेरिका ग़ज़ा में जगबंदी वारो ठहराव विटो करे छॾियो। गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल जो इजलास 13 मेंबरनि ठहराव जग में वोट ॾिनो। अमेरिका जी मुखालफ़त बरतानिया वोटिंग दौरान गैर हाज़िर रहियो। ठहराव गॾियल अरब इमारात पेश कयो। सलामती काउंसिल जे ठहराव में फौरी जगबंदी जो मुतालबो कयो वियो हो। कराची जे इलाइक़े कोरंगी 4 नंबर में नौजवान जो गोली लॻल लाश के 17 स्टॉप भरिसां हथ आयल लाश जी 24 वरियनि जी मोहम्मद इब्राहिम जे नाले सां सुञाणप मढ़ अस्पताल मुंतकिल। शहजादकोट भरिसां ज़मीन जे मामले तां परिणियल औरत क़तल। ॻोठ हली दोस्त मक्सी में 25 वरियनि जी समीना मक्सी खे गोलियुनि जो घाट बणाए वियो। पुलिस मौसूब औरत खे 4 जरेब ज़मीन ते हलंदड़ तकरार तां क़तल कयो वियो आहे। पंगड़ियो लॻोट उस्मान चांडियो में परिणियल औरत जो फाहो ॾिनल लाश वारसनि जो ॻोठाइण जे इतलाह ते तोहतल पुलिस खे पोस्टमार्टम कराइण लाइ लाश ॾियण खां इनकार। सवी चांडियो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हुजण करे फाहो खाए आपघात कयो आहे। वारसनि जो मौक़िफ़। डहरकी में बाईपास ते स्कूल जी वैन पलटी 15 खां वधीक ॿारड़ा ज़ख़्मी। सूफ़ी रहमतुल्लाह नौकोट खां खांगी स्कूल जे वैन ॿारड़ा खणी वञी रही हुई त पलटी थी पई। शहरियुनि ॿारनि खे तकड़ी तिबी इमदाद लाइ मोटरसाइकिल ऐं रिक्शाउनि ते खणी अस्पताल पहुचायो।